वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में अॼु असां वटि हिकिड़ो इंटरनेशनल टूरिस्ट मौजूदु आहे जंहिंसां ॻाल्हि ॿोल कयूं पिया असां। साईं, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां मुख़्तलिफ़ मुल्क घुमिया आहियो, जीअं त सिंध बि तव्हां तमामु घणी घुमी आया। सिंध जो मुंहिंजे ख़्याल में हिकु ॻोठु तव्हांखे यादि आहे, अकरी चौदगी कॾहिं वियो तव्हां? अखरी चौदगी मां वियो आहियां। जॾहिं तव्हां लॉस एंजल्स खां हेठि वञो था, जेको शहरु आहे उन जॾहिं तव्हां हेठि वञो था त जेको आहे सो उन खां ॿेट थो अचे। ॿेट खां पोइ अकरी चौदगी आहे। अच्छा, अकरी चौदगी। बिल्कुलु, मां फुट कढी आहियां नथो। अच्छा, उते बि विया आहियो तव्हां? बिल्कुलु। मटियारी वञणु थियो कॾहिं तव्हांजो? तमामु ज़बरदस्त। मटियारी तव्हां जॾहिं वञो था त मूंखे महसूसु थियो ईअं जीअं असां रोड मां जीअं गुज़रियूं पिया त मूंखे मतिलबु ख़ारिश थी। अच्छा। खणण जी त जेको आहे सो त मां हिते सम्झी वियुसि। एक्चुअली मूंखे आइडिया हुयो, मां चयो मटियारी, दिस इज़ द मटियारी। तव्हांजी रिसर्च थियल हुई? दिस इज़ द मटियारी। ड्राइवर चयो मटियारी। मूंखे सभु तव्हांखे कीअं ख़बर पई? मुंहिंजो त ख़्वाहिश थी हथनि में। अच्छा, इन जे लाइ मां मटियारी पोइ चकर हणण वियो। उते कंहिंसां मुलाक़ात थी? मशहूरु शख़्सियतूं आहिनि उतां जी? तमामु वॾो टूरिस्ट, तमामु असांजो वॾो बिग टूरिस्ट आहे सैयद यारमूद शाह। जी, जंहिंसां असांजी मुलाक़ात थी, उसां ॻाल्हि ॿोल थियो हुन सां। उहो त साईं बिल्कुलु ईरान वेंदो रहियो आहे, मुख़्तलिफ़ ॿियनि हिकिड़ो वफ़द वठी बि वियो हुयो, इंडिया बि वियो हुयो। उनखे मां हिकिड़ी ज़बरदस्त डॉक्यूमेंट्री ॾिनी आहे। अच्छा। गिजुनि ते आहे, गिजुनि ते डॉक्यूमेंट्री। गिजुनि ते तव्हां थर साइड वेंदो त उते हिकिड़ी एनजीओस आहे, उन जेको आहे सो उते होटल खोलियो आहे गिजुनि जो। गिजुनि जो होटल? गिजुनि जो होटल उनखे रोज़ छेला ॾियनि था। थर में साईं ग़िज़ा जी खोट आहे, माण्हू मरनि था, उते ॿार मरनि था, गिजुनि जे लाइ होटल? बिल्कुलु, एनजीओस ठाहियो? इहा उहा डॉक्यूमेंट्री आहे, इन में पिक्चर ऐं डॉक्यूमेंट्री। एनजीओस गिजुनि खे बचाए थी। हिकिड़ो इदारो आहे यहूदियुनि जो जेको गिजुनि खे बचाइण लाइ, गिजू उहे आहे जेको उनजो चवणु आयो आहे असांखे बेवकूफ़ बना म्यूनिसिपल जो कमु थी करे गिजू। अच्छा। थर जा जानवर जॾहिं तव्हां ॾिठा हूंदा त साल खां ईअं पिया आहिनि हुआ, उनखे अञा ताईं गिजुनि न खाधो आहे। हू जस्ट लाइ होटल खोलियो आहे हुननि गिजुनि जो। हिकिड़ो मक़सदु उते गिजुनि खे ताज़ी बकरियूं ऐं ब्रेड जेके आहिनि कोई करे उनखे ॾियनि था। अच्छा, गिजुनि खे गिजू खाइनि। उन ते रिपोर्ट डॉक्यूमेंट्री ठाही? डॉक्यूमेंट्री मां ठाही आहे। मतिलबु कुतनि ते बि डॉक्यूमेंट्री ठाही? कुतनि ते मां ज़बरदस्त डॉक्यूमेंट्री ठाही। अच्छा। ऐं असांजो वालिद साहिबु आहे एम छटल चन्ना। एम छुटल चन्ना? जी। कैमरामैन? जेको कैमरामैन उहो बेसिकली तव्हांजो वालिद साहिबु आहे? बिल्कुलु बिल्कुलु। उहो जेको सदाईं फुल सूट में घुमंदो आहे? सदाईं फुल सूट तव्हां ॾिसो त कैमरा जे पोइ बि टाई बो या फुल सूट। भले अक्सर त असां इहो बि ॾिठो आहे त जॾहिं एक्टर कोई एक्ट कंदो आहे त उहो सही न करे सघंदो आहे त पाण अची करे ॾेखारींदो। बिल्कुुलु बिल्कुलु। मतिलबु डायरेक्टर बि आहे? जस्ट लाइक उहो डॉक्यूमेंट्री। तव्हांजो वालिद साहिबु आहे? डॉक्यूमेंट्री जो कैमरामैन आहे। त पर मूंखे त इहा ख़बर आहे त उनजो पुटु आहे हिकिड़ो आरिफ़, जो नालो आहे। आरिफ़ जी शादी थी, असां ते खावरियासीं। आरिफ़ जी शादी। वॾा तव्हां हुयो भाउ? हा, मां चयो त मुंहिंजी शादी थियणु घुरिजे, जो न आरिफ़ जी थियणु घुरिजे। अच्छा अच्छा। त जस्ट लाइक मुंहिंजी शादी थी त मां लंडन हली वियुसि। अच्छा। पोइ जेको आहे लंडन मतिलबु लालू खेत? सम्झी वञो। अच्छा। त उन खां पोइ असां बाबे छुटल चना जेको आहे सो तमामु कोट लालू विया हुआ? कोट लालू जी साइड लंडन चवंदा हुनखे? जी हा। त बाबो छुटल चना तमामु बहितरीनु डॉक्यूमेंट्री जो कैमरामैन रहियो आहे। बाबे जेको आहे सो गिजुनि ते ठाही डॉक्यूमेंट्री जेकी मूं वटि अॼु महफ़ूज़ आहे, बाबे खे ख़बर न आहे। ऐं मां कुतनि ते ठाही। कुतनि ते जेकी मुंहिंजी डॉक्यूमेंट्री आहे तव्हांखे छा ॿुधायां। उनमें पाण बि हुयो तव्हां? मां उनमें बिल्कुलु इंटरव्यू वठां थो कुतनि। मेन कैरेक्टर तव्हांजो हूंदो न? बिल्कुलु। जस्ट लाइक तव्हां कुता आहियो, मां आयुमि तव्हां वटि, मां तव्हांखे पुछियो त तव्हां बि उहो ई थी वियो? हा, मां तव्हांखे पुछियो त थोरो कुतो मतिलबु उनमें जवाबु थो ॾिए। जस्ट लाइक त असां ग़रीब कुता आहियूं, रोलू कुता आहियूं, इन जे लाइ असांखे डिफेंस जा माण्हू या वॾा माण्हू असांखे ख़रीद नथा कनि। असांजा अगरि गुलर जेके आहिनि, वॾो दर्दनाक इंटरव्यू हुयो जॾहिं मां लंडन में इन जो जेको आहे सो शो कयो इन जी डॉक्यूमेंट्री जी। मूंखे डॉलर में इनाम मिलिया इन जा। अच्छा। कुतो दर्द कान्हे ॿुधाए थो, कुतो रोए थो बाक़ाइदे, कुतो रोए थो। कुतो ॿुधाए थो असां आख़िर रोलू छो आया, असां ग़रीबनि जा कुता आहियूं तॾहिं रोलू आहियूं। असांखे तॾहिं असांखे तव्हां नथा कयो, एडप्ट नथा कयो। जॾहिं असांजा नंढड़ा गुलर आहिनि जेके, उन्हनि खे तव्हां एडप्ट कयो, उन माहौल में आणियो, उहे जस्ट लाइक पालतू कुता थी सघनि था। अच्छा। त उन कुते मूंखे इंटरव्यू ॿुधाई, ताज़ी कुतो हुयो ऐं जस्ट लाइक गोज़ट, जेको गोज़ट आहे जस्ट लाइक गोज़ट वांगुरु हुयो। ताज़ी कुतो डिघो हुयो, ईअं सुहिणो, ईअं मुंहं जो ईअं सिधो हुयो। अच्छा। ऐं त उन खां मां इंटरव्यू वरितो, चयो त असांजा जेके गुलर आहिनि उनखे तव्हां खणी वञो, उनखे एडप्ट कयो, उनखे गोद में विहारियो ऐं उनखे तव्हां खारायो पीआरियो सुठो, सुम्हारियो पाण सां गॾु, उहो तव्हांजो पालतू कुतो थी वेंदो। जस्ट लाइक जेके पालतू कुता आहिनि अमीरनि जा, उन्हनि वांगुरु थी सघे थो।
इहो ग़रीब अमीर जो फ़र्क़ु कुतनि में बि छो अच्छा इंसाननि में त आहे तव्हां ॾिसो था त कुतनि में ग़रीब अमीर जो फ़र्क़ु छो जस्ट लाइ कुते जो इंटरव्यू ऐं वरी जॾहिं लंडन में इलाही माण्हू रोई पिया कुतो रोए थो कुतो दर्द कान ॿुधाए थो कमाल थी डॉक्यूमेंट्री तव्हां डॉक्यूमेंट्री ज़बरदस्त आहे हिकिड़ी कुती आहे उनखे 8 गुलर अच्छा 8 गुलर 7 हूंदा आहिनि हुनखे 8 हुन 8 हिकिड़ो एडॉप्ट कयो हूंदा उन असल में जेको आहे सुन जेको आहे हिकिड़ी जींस जेके आहिनि उहे मिक्स कया हुया अच्छा कंहिं खज़ीज़ वग़ैरह जा 8 थी विया अच्छा सिंध में हिकिड़ो आहे 8 टिंगर 12 नींगर 4 चने 2 पुपुलियूं जिस पहाको अच्छा 8 टिंगर 12 नींगर 4 चने 2 पुपुलियूं अच्छा इहो तव्हांखे ख़बर न आहे अलाए 8 टिंगर 12 नींगर अच्छा 12 जेको आहे सो कंहिंखे थियनि था 12 नींगर गुलर जेके थियनि था उहे उनखे थियनि था हाणे 7 मां 8 मां 12 गुलर थी विया 4 चने 12 नींगर 2 पुपुलियूं 4 पुपुलियूं 8 टिंगर कुती खे 8 थियनि था हा ऐं जेको आहे सो खज़ीर जेको आहे उनखे 12 थियनि था अच्छा ऐं जेको आहे सो बकरी आहे उनखे जेको आहे सो हिकिड़ो ई थींदो 2 थींदा 4 बि थींदा अच्छा इहो तव्हां को तजुर्बो कयो आहे छा न हा अच्छा भला साईं इहो शिकारपुर वञणु थियो कॾहिं तव्हांजो बिल्कुलु शिकागो मां वियो आहियां शिकागो न शिकारपुर शिकागो खे मां शिकारपुर सॾियो आहियां अच्छा शिकागो तव्हांजे लाइ शिकारपुर आहे शिकारपुर जस्ट लाइक शिकारपुर वॾी ॻाल्हि आहे भला जाम शोरे जामशोर में असां वेंदा रहंदा आहियूं अच्छा। हमेशह विया आहियूं हुते जामशोरो तव्हांजे लाइ कहिड़ो मुल्क आहे जामशोर असांजे लाइ सम्झो त जूनागढ़ जूनागढ़ त साईं शहर आहे सिंध जो हिसो हुयो पहिरियां विरहाङे खां पोइ होॾे हिंदुस्तान में हलियो उहा हिंदुस्तान में शिफ्ट थी वियो आहे अच्छा हिंदुस्तान वञणु थियो कॾहिं तव्हांजो नरेंद्र मोदी सां मुलाक़ात थी नरेंद्र मोदी सां साईं मूंखे जिस मिलण जे लाइ ॾाढी कोशिशि कई त मां मूंसां मिले उहो पर मां उन सां पाण इग्नोर कयो अच्छा छो जो पाकिस्तानी मामले में मुंहिंजा थोरा ख़्यालात सही न आहिनि उन जे लाइ मां थोरे इन अंदरां माना तव्हां बाक़ाइदे मुहिब वतन पाकिस्तानी आहियो बिल्कुलु पाकिस्तान सां प्यारु कयो था हुनजे कल्चर सां प्यारु कयो था पर नज़र नथो अचे पाकिस्तान जो कल्चर तव्हां वटि हिन वक़्तु तव्हां वटि को पाकिस्तान जो कल्चर जी शइ न आहे पातल हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो तव्हां इन कल्चर में पई करे तव्हां तरक़ी न करे सघंदव तरक़ी कयो अंग्रेज़नि जे विच में अचो माण्हुनि जे विच में अचो अच्छा उन्हनि जहिड़ा थियो उनखे पोइ ॻाल्हियूं कढो अच्छा उनजो डॉक्यूमेंट्री ठाहियो कुतनि ते डॉक्यूमेंट्री ठाहियो किरड़ियुनि ते ठाहियो तव्हांखे त इंसान ते डॉक्यूमेंट्री ठाहे नथी अचे बेवकूफ़ इंसान ते डॉक्यूमेंट्री सही नथा ठाहे सघूं अच्छा बॉर्डर वञणु थियो काॾहें तव्हांजो बॉर्डर वॾो मुल्क आहे बिल्कुलु बॉर्डर हिकिड़ो मुल्क आहे दादू जे परे तव्हां वेंदो जॾहिं दादूरी न आहे साईं लाड़काणे साइड रोड जेको आहे त इहो पए थो दादू खां पोइ कैनेडा खां पोइ बॉर्डर जेको आहे सो दादू खां पोइ कैनेडा किथे आहे केन छा आहे कैनेडा खे मां केन शाही सघंदो आहियां खेरपुर नाथन शाह ईंदो आहे रस्ते सां भान सैदाबाद बिल्कुलु दादू बिल्कुलु त बॉर्डर आहे लाड़काणे खां हेॾे जॾहिं मोंझ दड़े वञिबो आहे उते ईंदो आहे रस्ते में उहो ठाहे हिकिड़ो नंढो ईंदो त यार आई एम सॉरी यार कहिड़े माण्हू सां मूंखे तव्हां विहारे छॾियो आहे जस्ट लाइक मतिलबु कैनेडा तव्हांजे लाइ केन छा आहे बिल्कुलु टूरिस्ट आहियो तव्हां बिल्कुलु यार आई एम सॉरी माफ़ु कजो मां हिकिड़ो तव्हांजो फ़ोटू कढां तव्हांजो फ़ोटू मुंहिंजे कंहिं दोस्त सां मिले थो हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे बहितरीनु गुलर आहे अच्छा बहितरीनु गुलर आहे कुतड़ो आहे नंढो अच्छा अच्छा मैं तो हिनकर है हिनकर तस्वीर व्हाट इज हो मुल्क तंगवानी दिखाऊंगा शो खबर सिंह है यार ओके वेरी नाइस ए खोलो very nice and very nice and I am मूंखे वञो बसि बुझो ॾेई छॾियो फोटो निकिरी वेंदो चिक हा बसि फोटो निकिरी वेंदो सही आहे just like this is photo अच्छा मतिलबु तव्हां मोहन जो दड़ो बि वियो हूंदो पोइ लाड़काणे बिल्कुलु वियो बिल्कुलु ऐं असांजो हिकिड़ो दोस्त आहे नाबीन आहे अखियुनि खां तव्हांजे चैनल में कमु कंदो आहे हिकिड़ो डॉक्यूमेंट्री उनजी बि डॉक्यूमेंट्री जस्ट लाइक प्रोग्राम मुंहिंजो दोस्त आहे कहिड़ो नाबीन आहे जेको कारो चश्मो पाईंदो आहे सदाईं चनो साहिबु जेको आहे सिंध रंग प्रोग्राम जेको आहे उहो त एंकर आहे प्रोग्राम कंदो आहे हुनजो बिल्कुलु रोड शो कंदो आहे कमाल थी वियो ऐं दोस्त नाबीन आहे पोइ बि सुठो प्रोग्राम थो करे कमाल आहे वाह सम्झ में नथो अचे तव्हांजो
ऐं मां दिमाग़ी मूंखे तवाज़ुन शायदि सही नाहे मां एप्रिशिएट कयां थो हुनखे एप्रिशिएट कयो था ऐं तव्हांखे सम्झ में नथो अचे त कैनेडा खे तव्हां केन छा चओ था ऐं डेनमार्क खे दादू चओ था कोट लालू खे तव्हां लंडन चओ था नेपाल खे तव्हां नीपा चओ था त मां इन मुल्क- मां साबित थिए थो त तव्हां लोकल आहियो टूरिस्ट वग़ैरह कुझु न आहियो तव्हां आहियो हितां जा ई ऐं खामखा माण्हुनि में भरम रखण जे लाइ इहो चओ था त असां टूरिस्ट आहियूं ऐं मुख़्तलिफ़ पुराणे दौर जी कैमरा तव्हां रखी आहे जंहिंमां सिर्फ़ु ट्रिचिक जो आवाज़ु अचे थो फोटू कोन थो अचे मां- साबित थी वियो इहो आई एम सॉरी मां तो पहिरीं ॿुधायो मां एम छुटल चना जो पुटां जेको कैमरामैन आहे पाकिस्तानी आहियां मां टूरिस्ट मां दुनिया जे लाइ आहियां तव्हां मुंहिंजो ठीकु इंटरव्यू कीअं कयो आहे नाज़रीन तव्हां ॾिठो त असां अफ़सोस टूरिस्ट जहिड़ी जेको ॻाल्हि। आयो हिकिड़ो मिंट उन हिकिड़ो मिंट तव्हांजो फोटू नक जो फोटो मुख़्तलिफ़ कढंदो रहे थो ऐं नक जा साइड पोस्ट जा फोटो बि कढे थो ऐं सम्झ में अची वई आहे ॻाल्हि त टूरिस्ट नाहे ऐं फ़क़ति हिकिड़ो माण्हुनि ते भरम रखण जे लाइ पंहिंजो रोब विहारण जे लाइ चए थो मां टूरिस्ट आहियां ऐं इन सां गॾु टिपिकल टॉक में ॾींदा इजाज़त ईंदड़ हफ़्ते वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी तेसीं ताईं गोल मटोल थींदा इजाज़त अल्लाह वाही थैंक यू वेरी मच